अस्सलाम वालेकुम दोस्तों, इमदाद सीताई इमदाद ऑफिशियल चैनल की तरफ खां प्रोग्राम हाल हकीकत सां गॾु हाज़िर थियो आहियां। दोस्तों, ताज़ो क़ौमी असम्बली नए साल जी बजट 2023-24 जी मंज़ूरी ॾेई छॾी। जीअं त असां तव्हां महांगाई जी लपेट में जीऊं पिया, थियण इहो घुरिबो हो आम दोस्त बजट पेश कई वञे हा ऐं माण्हुनि मां मायूसी घटाई वञे हा, पर ईअं थी न सघियो। जीअं त असांजो मुल्क ज़रई मुल्क आहे, पर बदकिस्मती सां नाक़िस पॉलिसियुनि सबबि असां रोज़मर्रा जी ग़िज़ा वारियूं शयूं बि अञा ताईं उपाय न आहियूं सघिया, जंहिंजो कारण असांजी नालाइकी आहे। उनजो मिसाल कणिक बि असां हिन वक़्तु सनअती मुल्क रूस खां वठूं पिया। हुजण त इहो घुरिबो ज़रई शोबे में वधि खां वधि पॉलिसियूं जोड़ियूं वञनि हा ऐं रिआयतूं ॾिनियूं वञनि हा। हारियुनि खे भाण ॿिज बिजली वग़ैरह सस्ते खां सस्ती मुहैया कई वञे हा, त जीअं हारियुनि में मिसकीननि में मुआशी मुश्किलातनि में घटिताई अचे हा ऐं ज़रई शोबे यानी फसलनि जी पैदावार में इज़ाफ़ो थिए हा। उन अमल सां माण्हुनि में पाण मुरादो ख़ुशहाली अचे हा। पर पंहिंजे मुल्क में बदकिस्मती सां सियासत वोट ज़रिए न पर प्रोजेक्ट ज़रिए बणाए माण्हुनि मथां मड़ी वेंदी आहे, जंहिंजो मिसाल 2019 में रियासत मदीना जो नारो मैदान में आयो, जेको 3 सालनि में ज़वाल पज़ीर थी वियो। ईअं फरमाइशी सियासी टोला मुसलत कया वेंदा आहिनि ऐं इहो सिलसिलो हले पियो, जंहिंमें अहलियत जी चीज़ का बि नज़र न ईंदी आहे, रुगो करप्शन जा माहिर हूंदा आहिनि। जंहिंजो मिसाल 2023-24 जी बजट मां साम्हूं आयो, जेको ऐलान IMF जे फरमाइश ते कयो वियो। टैक्स हदफ़ 9,200 अरब रुपयनि मां वधाए 9,415 रुपया रखिया विया आहिनि ऐं 215 अरब माण्हुनि मथां टैक्स मढ़ियो वेंदो। उन सूरत में मिसकीनीअ जी तूफ़ान माण्हुनि मथां किरंदो ऐं माण्हुनि जो गुज़ारो मुश्किल थींदो वेंदो, ग़रीब तर ग़रीब थींदो। ऐं पोइ ही नारो ॿुधण में ईंदो, ज़िंदा क़ौम IMF जी करदा क़ौम, मिसकीनीअ में मुर्दा क़ौम, पाईंदा क़ौम, करदा क़ौम। आख़िर में सदा आहे अवां सॼणनि खे पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। अवां जी राय मुंहिंजी रहनुमाई कंदी। महिरबानी।